हर हर जन्म वर को वठी हर हर जन्म वर भो मिठा महराण में मिलबो मिठा महराण में मिलबो। सूर्या बादशाह पीर जो ॻोठ पहुचण शर्त अंग्रेज़नि ख़िलाफ़ जहाद जो ऐलान कयो। आज़ादी या मौत, वतन या कफ़न वारी संदसि नारे सिंध जे अड़बंग जोधनि ऐं जवाननि खे अहिड़ो मोहियो जो हू पतंगनि जीअं पाण निछावर करण लाइ हुन जे चौधारी गॾु थी विया। सूर्या बादशाह पारां सिंध जी आज़ादी लाइ जहाद वारे ऐलान ऐं वेढ़ाकनि जे धड़ाधड़ भर्ती ॾिसी अंग्रेज़नि जूं वायूं बताल थी। उहा 1903 जी ॻाल्हि आहे जॾहिं सूर्या बादशाह जी उमिरि 18 साल थी त हुन अंग्रेज़ सरकार जा ॾिनल ॿ उस्ताद जेके खेसि घर में पढ़ाईंदा हुआ ऐं वॾनि खे अंग्रेज़नि जा तोहफ़ा मिलियल तोहफ़ा इहो चई वापसि करे छॾिया त हाणे अंग्रेज़नि जे ॾिनल कंहिं बि शइ खे क़बूल नथा करियो। सूर्या बादशाह जे अहिड़नि फ़ैसिलनि अंग्रेज़ सरकार खे परेशान करे छॾियो। तहरीक सिंध में पंहिंजे जोर में हिकिड़ी अहिड़ी डिस्टिंक्ट अहिड़ी हिकिड़ी पर्टिकुलर ऐं नुमाइंदा तहरीक रही जंहिं अंग्रेज़ साम्राज्य सां शऊरी तौर ते सूर्या बादशाह जी अॻुवाणी में ख़ासि करे उनखे परवान चढ़ायो ऐं हिकिड़े माना मुनज़म तरीक़े सां उन तहरीक में जेके फ्रीडम फाइटर्स हुया उन जमायत सां लाॻापियल माण्हू सिंधी उन्हनि हिकिड़े शऊरी तरह सां उन में पंहिंजो किरदारु अदा कयो। न सिर्फ़ु मर्दनि पर उन्हनि जे फैमिलीज़ उन्हनि जे औरतुनि उन्हनि खे सो वरितो। सूर्या बादशाह उन्हनि ॿिनि केसनि में 6 साल सज़ा पूरी करे 1936 में आज़ादु थी आयो, जंहिं बैदि हुन पंहिंजी तारीख़ खे अञा वधीक मुनज़म करे तेज़ कयो ऐं बरतानवी सल्तनत जी तॾा वेड़ लाइ हिकु वॾी गोरीला वेड़ जी सरवाणी कई। अंग्रेज़नि खेसि 24 अक्टूबर 1941 ते बग़ावत जे केस में गिरफ़्तार करे वरितो। सूर्या बादशाह खे ॿीहर गिरफ़्तार करण वक़्तु अंग्रेज़नि खे खनपन लाइ ईअं लॻो त हुननि को वॾो कोट खटे वरितो आहे, पर संदनि इहा ख़ुशफ़हमी उन वक़्तु भवाइतो ख़्वाबु बणिजी वई जॾहिं हुर मुजाहिद पंहिंजे अज़ीम सरवाण महबूब ऐं मुर्शिद जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ु जवाबी कार्रवाई तौरु बरतानवी सल्तनत जे मथां विज बणिजी किरिया। मुख़्तलिफ़ जेलनि में सूर्या बादशाह रखण खां पोइ जॾहिं सिंध आया, सिंध में वॾो आदर भाउ कयो वियो, सिंध जे माण्हुनि जो आदर भाउ कयो। ख़ैरपुर स्टेशन ते जॾहिं सूर्या बादशाह आया पोइ 36 खां वठी सूर्या बादशाह जी डेथ थी आहे, फांसी ॾिनी वई आहे 43 में। इहे पोयां बाद में सूर्या बादशाह खे टाइम मिलियो आहे इहे 5 साल। इन्हनि 5 सालनि खां में बि 41 में वरी बि सूर्या बादशाह खे जेको आहे उहो जेल में बंदि कयो आहे। त सूर्या बादशाह खे जेको टाइम मिलियो आहे उहो इहे 3.5-4 साल मिलिया थी। इन 3.5-4 सालनि में 6 महीना सूर्या बादशाह जीअं जेल मां आया आहिनि त बिल्कुलु हलिया विया आहिनि पंहिंजो कचे में, माना केटी में ज़मीन में ख़ुदि फिज़िकली कमु कंदा, ज़मीन जो कमु कंदा हुया, माल जो कमु कंदा हुया, सभु कमु पाण कंदा हुआ, गॾु मुरीद बि हूंदा हुया। पोइ सूर्या बादशाह इहो कमु पाण ख़ुदि कंदा रहिया त जीअं पंहिंजो पाण खे हिकिड़ो फिज़िकली हिकिड़े फिटनेस में गुज़ारे प्रोसेस में गुज़ारां। जीअं अॼु असां दौर में चवंदा आहियूं त बाबा फिटनेस ज़रूरी आहे, सूर्या बादशाह मुख़्तलिफ़ जेलनि में रही करे 6 सालनि खां पोइ जीअं आया पंहिंजो पाण खे फिज़िकली एक्टिविटी में इंगेज कई। सूर्या बादशाह जी आज़ादी वारी हुर तारीख़ ते नाले वारे लिखारी मोहम्मद उस्मान ॾेपलाई पंहिंजे मशहूरु नावल सांगड़ में जेका मंज़र निगारी कई आहे उहा पढ़णु वटां आहे। ॾेपलाई साहिब मूजिबि सूर्या बादशाह वटि सिंध जे लाइ सिर तरीअ ते रखी पहुतल माण्हुनि में रुॻो पीर साहिब जा हुर मुरीद ई न हो, पर ॿियनि ज़ातियुनि ऐं कुड़मनि जा माण्हू ऐं हिंदू वापारी बि शामिलु हुआ। मतिलबु त सिंध जी हीअ मुज़ामती तहरीक पंहिंजे मिज़ाज में हिकु मुकमल सेक्युलर ऐं क़ौमी तहरीक हुई। सिंध में अंग्रेज़नि ते एतिरा त शदीद हमला कया विया जो हुननि जी चुरपुर महदूद थी वई। हुननि जा जासूस नेटवर्क या मुख़बरी वारो निज़ाम तबाह थी वियो। अंग्रेज़ ऑफिसर शाही ऐं सदन पुछ लटकाऊ देसी गद्दारनि जो जीअण जंजाल थी वियो। अंग्रेज़नि जे लाइ हथियार ऐं बारूद ढोईंदड़ ट्रेनूं केरायूं वियूं। बरतानवी सल्तनत हुर तहरीक खे चिथण लाइ नुंहुं चोटीअ जा ज़ोर लाता, ज़ुल्मनि जी इंतिहा करे छॾी। सिंध में मार्शल लॉ लॻाए हुर एक्ट नाफ़िज़ कयो वियो। जंगी जहाज़नि तां बमबारी करे वसंदियुनि जूं वसंदियूं तबाह कयूं वियूं। हज़ारे माण्हुनि जो क़त्लाम कयो वियो ऐं वधीक हज़ारे माण्हुनि खे ॿारनि बचनि सूधो बांदी बणाए कैंपुनि में क़ैद कयो वियो। पर हू सूर्या बादशाह जी तरबियत वरितल सुजाग ज़हननि, बेदार ज़मीरनि ऐं गैरतमंद हुरनि जी हिमत ऐं हौसला न टोड़े सघिया।